अस्सलाम वालेकुम। मैं आवाज़ शेफ़ आबदा बलोच आवाज़ जे किचन में अवां सभिनीनि खे भलीकार। उम्मीद है तो बिल्कुल ठीक ठाक हूंदा, खैरियत सां हूंदा ऐं मज़े में हूंदा, रेसिपीज़ के फॉलो कंदा हूंदा ऐं उम्मीद है तो तव्हांखे शो सुठो लॻंदो हूंदो। मंडे खां वठी थर्सडे ताईं मुंहिंजो ऐं तव्हांजो हूंदो आहे साथ ऐं मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे त अहिड़ियूं रेसिपीज़ तयारु कयूं वञनि जंहिंजा इंग्रेडिएंट्स स्पेशली तव्हांखे ईज़ीली घर मां ई मिली वञनि या तव्हां ईज़ीली उन्हनि खे परचेस करे वठो। अॼु जी जेका रेसिपी आहे उहा बि तमामु मज़ेदार आहे। गर्मियुनि जा ॾींहं आहिनि ऐं दाल चांवर उहे बि इलाही मज़ेदार लॻंदा आहिनि। ऐं अॼु जी जेका दाल आहे, जेकॾहिं तव्हांखे दाल पसंदि न बि आहे त अॼु वारी जेका रेसिपी आहे उहा तव्हां ट्राए करे ॾिसिजो, तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदी। मखनी दाल था ठाहियूं ऐं इन सां गॾु भगरियल राइस कंदासीं। ॿिन्हिनि जो कॉम्बिनेशन इलाही मज़ेदार आहे ऐं तमामु ज़बरदस्त इहा दाल थींदी आहे। डिफरेंट दालनि सां गॾु इन रेसिपी खे फॉलो कयो वेंदो आहे। अॼु असां इनखे कारी दाल सां गॾु ठाहींदासीं। इनखे मलका मसूर बि चइबो आहे, इनखे कारी दाल बि चइबो आहे ऐं मलका मसूर, कारी दाल वग़ैरह काफ़ी सारे नालनि सां इनखे मुखातिबु कयो वेंदो आहे। त अॼु इहा दाल था ठाहियूं। इनखे अवल तव्हां पुसाए रखो, एटलीस्ट 30 मिनट्स तव्हां इनखे पुसाए रखो ऐं उन खां बाद में जेका रेसिपी आहे उनखे तव्हां फॉलो कयो। अच्छा, हिते थोरो जेको पाणी आहे उहो बि मां बॉइल करण जे लाइ रखियो आहे ऐं इन में मां ऐड थी कयां इहा भुॻल दाल, जंहिंखे तव्हां अवल वॉश कयो ऐं वॉश करण खां बाद में हिनखे एटलीस्ट 15 मिंटनि ताईं तव्हां भॼाए रखो त जीअं इन जो जेको कुकिंग टाइम आहे उहो बि इलाही घटि थी वेंदो। ऐं बिल्कुलु सिंपल तरीक़े सां कुझु मसालनि सां गॾु इनखे बॉइल कंदासीं ऐं उन खां बाद में हिकिड़ो इन जो मसालो तयारु कंदासीं जंहिंमें टमाटा आहिनि, जंहिंमें सावा मिर्च आहिनि, थूम ऐं अदरक जो पेस्ट उन में वेंदो ऐं उन जो मसालो चङी तरह भुञी करे उहो दाल में ऐड कंदासीं ऐं लास्ट में हिन में शामिलु कंदासीं थोरी कसूरी मेथी ऐं क्रीम। पैकेट जी क्रीम बि तव्हां यूज़ करे सघो था ऐं जेका फ्रेश मलाई हूंदी आहे उहा बि तव्हां इस्तेमालु करे सघो था। कसूरी मेथी ऐं मलाई जो कॉम्बिनेशन बि इलाही मज़ेदार हूंदो आहे। त पाणी हिते बॉइल थो थिए, इन में ऐड था कयूं पंहिंजी भुॻल या जंहिंखे तव्हां पुसाए रखंदव उहा दाल। त हे जेको पाणी आहे इनखे असां उछलाए था छॾियूं। चलो जी, ऐड था कयूं इहा दाल। अच्छा, मलका मसूर जी जेका भुॻल दाल हुई उहा असां हिन पाणीअ में ऐड कईसीं। पाणी असां रखियो हुसीं त बॉइल थिए थोरो। हाणे इन में कुझु जेके स्पाइसिस आहिनि उहे शामिलु था कयूं, जंहिंमें लूणु, मिर्च ऐं हल्दी। बसि हेड इहे 3 शयूं असां हिन में शामिलु कंदासीं। त ऐड था कयूं ॻाढ़नि मिर्चनि जो पाउडर पंहिंजे हस्बे ज़रूरत। मां 1 टीस्पून हिन में ऐड थी कयां। अच्छा, इन सां गॾोगॾु इन में ऐड था कयूं हेड ऐं लूणु शामिलु कंदासीं हस्बे ज़रूरत। चलो, हे अची वई 1/2 टीस्पून हेड असां हिन में शामिलु कईसीं। दाल में सुठी लॻंदी आहे ऐं इन सां गॾोगॾु इन में ऐड कंदासीं लूणु हस्बे ज़रूरत। मखनी दाल असां ठाहियूं पिया। अच्छा, लूणु 1 टीस्पून ऐड कंदासीं लूणु। अच्छा, थोरी दाल ॻरी वेंदी त उन खां पोइ ते इनखे थोरो चिमचो हलाए गोल ऐं चङी तरह दाल जॾहिं मैश थी वेंदी त उन खां बाद में हिन जो जेको मसालो तयारु कंदासीं ऐं उहो मसालो असां हिन में ऐड कंदासीं। पर हाणे दाल खे ॻरण जे लाइ असां रखी छॾियो आहे त हिन तरफ़ अची था वञूं ऐं जेके असांजा भगरियल राइस आहिनि उहे तयारु कंदासीं। अच्छा, उन जे लाइ थोरा सावा मिर्च, थोरो गरम मसालो असां शामिलु कंदासीं ऐं अगेन जेके चांवर आहिनि उहे असांजा पुसियल आहिनि, नंढड़ा फोटा इलाही सुठा लॻंदा आहिनि, उहे ऐड कंदासीं। थोरा कड़ी पत्ता असां हिन में शामिलु कंदासीं ऐं जॾहिं सुठे तरीक़े सां ख़ुशबू अचणु शुरू थी वेंदी त पोइ राइस जे हिसाब सां पाणी, अगरि 1/2 kg तव्हांजा राइस आहिनि त तक़रीबन 1 kg तव्हां हिन में पाणी शामिलु कयो ऐं उन खां बाद में चांवरनि खे कुक करण जे लाइ रखी छॾींदासीं। लूणु तव्हां हिन में ऐड कंदव हस्बे ज़रूरत। त हे अची वियो असांजो हिकिड़ो
थोड़ो वेकरो पैन इस्तेमालु कयो त जीअं तव्हांजा चांवर सुठे तरीक़े सां कुक थी वञनि। जेकॾहिं तव्हांजा चांवर सुठा कुक न थींदा आहिनि त थी सघे थो त जेको तव्हांजो पैन हुजे उहो चांवरनि जे लाइ सूटेबल न हुजे। त चांवर हमेशह थोरे फैलियल देगड़ी या कढ़ाई उन में तयारु कयो। अच्छा, थोड़ा मां हिन में ऐड थी कयां कड़ी पत्ता। अञा स्टोव ऑन न कयो अथसि, पर कुझु भगार जा अज्जा शामिल करे पोइ असां हिन जो जेको स्टोव आहे उहो ऑन था कयूं। अच्छा, थोड़ा मां हिन में ऐड कंदमि सावा मिर्च। मां हिन में ऐड कंदमि सुर्ख बसर। ऐं जेकॾहिं तव्हां वटि न हुजनि त पहिरियों स्टेप तव्हां इहो ई कजो त कुझु जेके बसर आहिनि, हिकिड़ो वॾे साइज़ जो बसर काफ़ी हूंदो। जेकॾहिं हाफ kg तव्हां राइस जो इस्तेमालु था कयो ऐं उन में ऐड कंदासीं हिकिड़ो वॾो बसर, उनखे सुर्ख कयो। ऐं सुर्ख करण खां बाद में तव्हां इहे अज्जा ऐड कजो जेके मां हींअर ऐड थी कयां। थोरो कड़ी पत्ता अची विया, हिन में सावा मिर्च। इन सां गॾु मां हिन में शामिलु कंदमि ज़ीरो। हे अची वियो असां वटि ज़ीरो। असां ऐड था कयूं हिकिड़ो टीस्पून। थोड़ो इन में ऐड कंदासीं साबित गरम मसालो, जंहिंमें थोड़ी हिकिड़ी दालचीनी जो टुकुर आहे। थोड़ो थोड़ो ऐड कंदासीं, इलाही गरम मसालो न। 2 खां 3 ऐड कंदासीं लौंग। ऐं ईअं ई 3-4 कारा मिर्च, हिकिड़ो नंढड़ो बादियान जो गुल ऐं नंढड़ो फोटो मां हिन में शामिलु कंदमि 2। खुशबू इलाही सुठी ईंदी आहे। हे नंढड़ा फोटा हिन में ऐड था कयूं। अच्छा, ऑयल असां इन में ऐड कंदासीं हाफ कप। हाफ kg चांवरनि जे लाइ अधु कप ऑयल बिल्कुलु मुनासिबु हूंदो आहे। इन में मां ऐड थी कयां थोड़ा सुर्ख बसर। बस हाणे असां इन में शामिलु कंदासीं ऑयल। चलो, हाफ कप। तमामु बहितरीन रहंदो आहे इन जो हिकिड़ो तनासुब। जेकॾहिं तव्हां जा चांवर कॾहिं घणा ऑयली थी था वञनि ऐं कॾहिं ड्राई थी था वञनि, त जेकॾहिं हिकिड़ो kg तव्हांजो ऑयल आहे राइस आहिनि त तव्हां 1 कप ऑयल ईज़ीली हिन में ऐड कयो। न एतिरा ड्राई थींदा ऐं न तमामु घणा ऑयली थींदा। अच्छा, इनखे थोड़ो कुक कंदासीं। जीअं ई हिकिड़ी सुठी ज़बरदस्त क़िस्म जी ख़ुशबू अचणु शुरू थी वेंदी त उन खां बाद में मां हिन में ऐड कंदमि हिकिड़ो लीटर पाणी। ऐं लूणु असां हिन में शामिलु कंदासीं पोइ हस्बे ज़रूरत। ऐं अगेन जेके चांवर आहिनि उन्हनि खे तव्हां पुसाए रखो। अवल वॉश कयो ऐं उन खां बाद में तव्हां उन्हनि खे पुसायो। जेकॾहिं तव्हां अवल पुसाईंदव बाद में वॉश कंदव त पोइ उहो टुटी सघनि था। अवल ई उन्हनि खे सुठे तरीक़े सां वॉश कयो ऐं पुसाइण खां बाद में उन्हनि खे वॉश न कजो। थोड़ा सॉफ्ट थी वेंदा आहिनि ऐं पोइ टुटी बि सघनि था। चलो, थोड़ी ख़ुशबू अचणु शुरू थी वेंदी कड़ी पत्ते जी, सावनि मिर्चनि जी, त पोइ असां हिन में पाणी ऐड कंदासीं। थोड़ो साबित गरम मसालो आहे, थोड़ा कड़ी पत्ता आहिनि ऐं थोड़ा जेके आहिनि से सावा मिर्च आहिनि। तमामु ज़बरदस्त राइस इहे लॻंदा आहिनि। बल्कि न सिर्फ़ु इहो त तव्हां घर में त ठाहे ई सघो था, जेकॾहिं तव्हां दावत बि कयो था जिते असां ॿियूं घणियूं ई शयूं ठाहींदा आहियूं, त हिकिड़ी वेजिटेरियन जे हिसाब सां तमामु सुठी रेसिपी आहे। तव्हां इहा मखनी दाल ट्राई कजो, तव्हांखे इलाही सुठी लॻंदी। ऐं हिन में जीअं नाले सां ज़ाहिर आहे त थोरो बटर बि ऐड कंदासीं ऐं थोरी क्रीम बि ऐड कंदासीं। नंढड़ो असां वटि ब्रेक जो वक़्तु थी वियो आहे। तव्हांखे केॾांहुं बि नाहे वञिणो, असां सां गॾु ई रहजो। हिकिड़ी नंढड़ी ब्रेक था वठूं।
वेलकम बैक। वापस अची विया आहियूं हिकिड़ी नंढड़ी ब्रेक खां पोइ हिते ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो आवाज़ किचन। अॼु आवाज़ किचन में असां ठाहियूं पिया मखनी दाल ऐं उन सां गॾु ठाहींदासीं भगरियल राइस। उहे असांजा ॾिसण वारा जंहिं असांखे हींअर ट्यून इन कयो आहे, जॉइन कयो आहे, उन्हनि खे ॿुधाईंदा हलूं त भगार तयारु कयो हुयोसीं जंहिंमें सुर्ख बसर ज़ीरो असां हिन में शामिलु कयोसीं, कुझु कड़ी पत्ता ऐड कयासीं, 4 खां 5 सावा मिर्च, कुझु लौंग असां हिन में शामिलु कयासीं ऐं 4 कारा मिर्च असां हिन में ऐड कया अथसीं, हिकिड़ो पीस दारचीनी जो शामिलु कयोसीं, बादियान जो गुल। त लूणु मां हिते ऐड कयां थी ऐं जीअं ई हीअ पाणी बॉइल थियणु शुरू थी वेंदो त मां इन में ऐड कंदमि राइस। त हिन में लूणु ऐड था कयूं हस्बे ज़रूरत। हिकिड़ो टीस्पून मां ऐड कंदमि। लूणु घटि हुजे इज़ीली तेज़ थी थो सघे, पर तेज़ थी वञे त पोइ मसइलो थी वेंदो। चलो नंढड़ो टीस्पून लूणु जो असां हिन में शामिलु कयोसीं। ऐं हिनखे थोरो मिक्स था कयूं। हिकिड़ी प्लेट मां खणा थी त स्पून रखण जे लाइ आसानी बि थी वेंदी। अच्छा जी, इनखे कयूं था थोरो कवर ऐं इनखे बॉइल थियणु ॾींदासीं। हिते थोरो चेक करे था वठूं त जेका असांजी दाल आहे उहा केसीं ताईं पहती। इन में बि मां ॿुधाईंदी हलां त लूणु असां ऐड कयोसीं, इन सां गॾोगॾु ॻाढ़ा मिर्च शामिलु कयासीं, हेड ऐड कईसीं ऐं इनखे ॻरण जे लाइ रखी छॾियो आहे। त इनखे ॿीहर बंदि था कयूं ऐं हिते पाणी जेको आहे सो बॉइल थियणु शुरू थी वियो आहे। त जेके पुसियल राइस आहिनि उहे असां इन में ऐड कंदासीं। लूणु हस्बे ज़रूरत, थोरो गरम मसालो, सुर्ख बसर असां हिन में शामिलु कयासीं, नंढड़ा फोटा स्पेशली ऐं सावा मिर्च, थोड़ा कड़ी पत्ता। चलो जी, इनखे कयूं था सुठे तरीक़े सां मिक्स। ऐं हाणे इनखे ॿीहर क्लोज़ कंदासीं। जीअं ई चांवर दम ते अची वेंदा त पोइ असां इन जो खे दम ॾेई छॾींदासीं। अच्छा, थोड़ा जेके टमाटा आहिनि उन्हनि खे फाइनली बारीक चॉप कंदमि 1 खां 2, त जीअं इन जो मसालो असां तयारु कयूं। मसाले में थोड़ा सुर्ख बसर ऐं इन सां गॾोगॾु टमाटो असां हुन में शामिलु कंदासीं। सुठे तरीक़े सां उनखे फ्राई करे ऐं भले तव्हां दाल खे मसाले में ऐड कयो या मसाले खे दाल में, हिकिड़ी ई ॻाल्हि आहे। ऐं इनखे थोरो बारीक मां चॉप थी कयां त जॾहिं असां इनखे कुक कंदासीं त हिकिड़ो सुठे तरीक़े सां मैश थी वेंदा। जेतिरो तव्हां बारीक इनखे चॉप करे सघो था थोरो बारीक चॉप कयो। ऐं चांवरनि खे बि ॾिसंदा रहंदासीं। जीअं ई चांवर दम ते अची वेंदा त चांवरनि खे 10 खां 15 मिंट दम ॾींदासीं। भगरियल राइस था तयारु कयूं ऐं इन सां गॾोगॾु मखनी दाल जो जॾहिं असां मसालो तयारु कंदासीं त हुन में ऑइल त ऐड कंदासीं ई, थोरो मखणु शामिलु कंदासीं ऐं जॾहिं हुनखे सर्व कंदासीं त उन में बि थोरो बटर ऐं गॾोगॾु क्रीम। गर्मीअ जे लिहाज़ सां तमामु ज़बरदस्त आहे। तव्हां ट्राई ज़रूरु करे ॾिसिजो। दालियूं उहे बि इलाही सुठियूं हूंदियूं आहिनि, प्रोटीन में इलाही हाई हूंदियूं आहिनि, त इस्तेमालु करण बि खपनि। ऐं मूंखे लॻंदो आहे त गर्मियुनि में त सुठो बि लॻंदो आहे। मोस्टली माण्हू चांवर खाइणु पसंदि कंदा आहिनि, जल्दी हज़म थी वेंदा आहिनि, तबियत ते थोड़ा लाइट बि रहंदा आहिनि। स्पेशली तयारु करणु असांजी ख़वातीन खे ईज़ी लॻंदा आहिनि गर्मियुनि में। अच्छा, 2 टमाटा मां खया आहिनि ऐं इन्हनि खे असां कयूं था बारीक चॉप। जेसीं ताईं असांजी दाल ऐं चांवर तयारु था थियनि पोइ असां सिंपली मसालो ठाहींदासीं। ऐं जेका असांजी पाकिस्तानी सैलेड आहे उन सां गॾु तव्हां इनखे सर्व कयो। रायते सां गॾु तव्हां इनखे सर्व करे सघो था। असां इलाही रायता जेके आहिनि से तयारु कया आहिनि।
या सादो धोरो हुजे, थोड़ी खटाण हुजे त दाल चांवर भी तमामु ज़बरदस्त लॻंदा आहिनि जेकॾहिं तव्हां उन्हनि खे कंप्लीट लवाज़मात सां गॾु सर्व पिया कयो। चलो जी, टमाटनि खे थोरो स्लाइस था कयूं। अच्छा, जेके बसर आहिनि उहे मां वटि सुर्ख़ आहिनि, न त असां बसरनि खे बि सुर्ख़ कयूं हा। ऐं कंहिं बि फ्राइंग पैन में इहो जेको मसालो आहे हिनखे सुठे तरीक़े सां तयारु कंदासीं। चांवरनि खे बि थोरो चिमचो हलाईंदा हलूं। चलो जी, मसालो तयारु कंदासीं ऐं उन खां पोइ हिते एक्स्ट्रा भगार जी ज़रूरत नाहे। छड़ो प्लेटर में कढी करे मथियां ऐड कंदासीं थोरा सावा धाणा ऐं थोरा सावा मिर्च कटे करे उहे शामिलु कंदासीं। पंहिंजो भगार ऐड कंदासीं ऐं उन खां बाद में मखण ऐं क्रीम, थोरा सावा मिर्चनि जी बि कटिंग कयूं था दाल जे लाइ। अच्छा, असां हिनखे मसूर जी दाल में ठाहियो आहे। उड़द जी दाल सां गॾु माण्हू इन दाल खे तयारु कंदा आहिनि। थोरा लोबिया ऐड करे बि इन दाल खे तयारु कयो वेंदो आहे, त डिफरेंट तरीक़े सां दाल ठहंदी आहे। पर कारी मसूर जी जेका दाल आहे उन में इन जो टेस्ट इलाही सुठो थी थो वञे। चलो, थोरा धाणा इन्हनि जी बि कटिंग कंदा था हलूं। अची विया असांजा धाणा। त जीअं असांजी दाल रेडी थी वञे असांजी कटिंग बि रेडी हुजे। ऐं अगेन जेके धाणा आहिनि उन जूं बारीक डंडियूं उछलाइण जी ज़रूरत न आहे, इलाही ज़बरदस्त उन में ख़ुशबू हूंदी आहे, उहे गॾु ई शामिलु कंदासीं। जॾहिं असां मसाले खे कुक कंदासीं त इहे जेके डंडियूं आहिनि उहे ऐड कंदासीं ऐं पत्ता जॾहिं असां दाल खे सर्व करणु शुरू कंदासीं। इहे अची वयूं असांजूं डंडियूं। थोड़ी टूथपिक, थोड़ी शाशलिक स्टिक कंहिं बि बॉक्स में रखी करे उन में तव्हां धाणनि खे सेव कयो त धाणा तव्हांजा एटलीस्ट वीक हली पवंदा। न त धाणा तमामु जल्दी ख़राबु थी वेंदा आहिनि जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं गर्मियुनि जी, छो त गर्मियूं इलाही आहिनि, लोड शेडिंग बि इलाही आहे। जेके फ्रिज आहिनि उहे सुठे तरीक़े सां कम बि नथा कनि। चलो जी, चाहे चांवर असांजा अची विया आहिनि दम ते, त हाणे मां इन जी बाहि जेका आहे सा स्लो थी कयां। चलो जी, चांवरनि खे दम ते आंदोसीं ऐं हाणे चेक था कयूं दाल। अच्छा, दाल जे विच में कॾहिं बि तव्हां कचो पाणी शामिलु न कजो, उन सां बि पोइ दाल ॻरंदी न आहे। जेकॾहिं तव्हांखे ऐड करिणो पइजी बि वञे त पोइ तव्हां अगेन ॿिए चुल्हे ते हुनखे सुठे तरीक़े सां गरम कयो ऐं गरम करण खां बाद में हुनखे दाल में शामिलु कयो। हिनखे कयूं था कवर। चांवरनि खे असां ॾिनो अथसीं दम ऐं हिकिड़ो नंढिड़ो कोई फ्राइंग पैन खणंदासीं जंहिंमें असां हिन जो मसालो तयारु कंदासीं। नंढिड़ो ब्रेक जो वक़्तु बि थी वियो आहे, त ब्रेक ते था वञूं। तव्हांखे केॾांहुं बि न आहे वञिणो, असां सां गॾु ई रहिजो। तव्हां ॾिसो था आवाज़ किचन। अच्छा, वेलकम बैक। वापसि अची विया आहियूं हिकिड़ी नंढड़ी ब्रेक खां पोइ ते। ऐं जेका असांजी दाल आहे तमामु ज़बरदस्त ॻरी वई आहे ऐं तव्हां ॾिसी सघो था त जेको राइस जो पैन हुयो उहो मां हटाए छॾियो आहे, छो त राइस खे सुठे तरीक़े सां दम अची वियो आहे। ऐं मंधीणे सां कोई बि गोल तव्हां वटि चिमिचो हुजे उन सां गॾु जेका दाल आहे जेका ॻरी वई आहे उनखे सुठे तरीक़े सां तव्हां चिमिचो हलायो
ऐं इन खां बाद में मूंखे थोरो इन में पाणी ऐड करिणो आहे, त कचो पाणी शामिलु न कंदासीं। ऐं अलॻि सां पैन में मां थोरो पाणी बॉइल करण जे लाइ रखियो आहे, इहो पाणी असां ऐड कंदासीं पंहिंजे हिन दाल में। चलो हे अची वियो पाणी, ऐं हाणे असां इन में तयारु कंदासीं पंहिंजा मसालो। अच्छा, लूणु, मिर्च, हेड इहो असां इन में ऐड करे चुका हुआसीं, त हाणे मां इन में शामिलु थी कयां थोरो ऑयल, ऐं इन में असां ऐड कंदासीं अवल त ज़ीरो शामिलु था कयूं। अच्छा जी, ज़ीरो। उन खां बाद में कड़ी पत्ता, दाल में इलाही मज़ेदार इन्हनि जो फ्लेवर ईंदो आहे। अच्छा जी, हे कड़ी पत्ता अची विया। ऐं इन खां बाद में इन में अची वेंदा इहे टमाटा। जेके असां बिल्कुलु बारीक चॉप करे रखिया हुआसीं। अच्छा, हे डंडीअ सां गॾु जेके असांजा धाणा हुया उहे मां इन में शामिलु कंदमि, ऐं इन सां गॾोगॾु असांजा ॻाढ़ा बसर, ज़ीरो, कड़ी पत्ता। उन खां बाद में अची विया हिन में टमाटा। अच्छा, ये असांजी गार्निशिंग जे लाइ आहे। थोरा धाणा ऐं धाणनि जूं जेके डंडियूं आहिनि उहे बि असां हिन में शामिलु कयूंसीं। हे अची वियो। हाणे हिनखे थोरो असांखे फ्राई करिणो आहे। बेसिकली इन में मां ऐड थी कयां हे असांजा ॻाढ़ा बसर। जेकॾहिं तव्हां वटि बसर ॻाढ़ा न आहिनि त पोइ तक़रीबन हिकिड़ो दरमियाने साइज़ जो तव्हां बसर खणो ऐं उनखे सुर्ख करे वठो। चलो थोरो मां ऐड थी कयां, बसि घणो न। हे ऐड थी वियो। अच्छा, लूणु, मिर्च, हेड हे असां दाल में शामिलु करे चुका आहियूं। हाणे मां इन में थोरो पाणी ऐड कंदमि त जीअं हे असांजा बेसिकली जेके टमाटा आहिनि इहे ॻरी वञनि, सुठे तरीक़े सां मैश थी वञनि। ऐं बाहि जेका आहे उहा असां रखंदासीं तेज़। जॾहिं असां हिनखे सर्व कंदासीं त पोइ मथां असां शामिलु कंदासीं मखण ऐं थोरी क्रीम बि। ऐं जॾहिं हिन जी कुकिंग बिल्कुलु एंड थियण वारी हूंदी त पोइ असां हिन में क्रीम, कसूरी मेथी इहो शामिलु कंदासीं। मां थोरो इन जो लूणु ऐं जेको मिर्च आहे उहो स्पेशली थोरो टेस्ट करे ॾिसां। लूणु मूंखे थोरो घटि थो लॻे त मां इन में ऐड थी कयां चिकन पाउडर। ऐं जेको चिकन पाउडर हूंदो आहे त उन में बि लूणु हूंदो आहे। त अवल चिकन पाउडर ऐड था कयूं, वरी बि मूंखे लूणु घटि लॻो त थोरो अञा हिन में लूणु शामिलु कंदासीं। अच्छा, चिकन पाउडर सां बि जेको फ्लेवर आहे उहो इलाही मज़ेदार थी वेंदो आहे दाल जो स्पेशली। त चिकन पाउडर ऐड कयोसीं ऐं हिनखे थोरो चिमचो था हलायूं। अच्छा, इन जा मिर्च बि मूंखे थोरा घटि था लॻनि त ॻाढ़ा, छो त असां शामिलु करे चुका आहियूं त थोरा इन में ऐड था कयूं सावा मिर्च। सावन मिर्चनि जी हिकिड़ी पंहिंजी ख़ुशबू आहे, पंहिंजो ज़ाइको आहे। चलो जी, थोड़ा इन में शामिलु कंदासीं सावा मिर्च। हे अची विया। अच्छा, हाणे हिकिड़े तरफ़ असांजो जेको मसालो आहे उहो तयारु थो थिए ऐं ॿिए तरफ़ असांजी जेका दाल आहे ज़बरदस्त उहा असांजी रेडी पई थिए। थोड़ा जेके धाणा आहिनि हाणे उन्हनि खे बि मां कटिंग थी कंदी हलां गार्निशिंग जे लाइ। मसालो तयारु थो थिए, चांवर असांजा पची विया आहिनि।
अच्छा, हे अची विया असांजा। थोड़ा इन में मां जेके सावा मिर्च आहिनि उन्हनि जी बि कटिंग कंदा था हलूं। जीअं ई मसालो तयारु थी वेंदो दाल खे ऐड कंदासीं मसाले में, बस फाइनल टचिस ॾींदासीं ऐं रेडी। थोड़ो मां इन में अञा ऐड थी कयां ऑयल। जीअं असांखे हींअर ट्यून इन कयो आहे, ज्वाइन कयो आहे, मखनी दाल थी ठहे तमामु ज़बरदस्त क्रीमी फ्लेवर सां गॾु। ऐं चांवर असां तयारु करे चुका आहियूं, भगरियल राइस जंहिं सां गॾु इहा दाल इलाही मज़ेदार थींदी आहे। थोरो मां हाणे इनखे ॿीहर टेस्ट करे ॾिसां। अच्छा, दाल जो जेको स्टोव आहे उनखे कयूं था बंदि। जीअं ई मसालो मुंहिंजो रेडी थी वेंदो उनखे दाल में ऐड कंदासीं। सिंपली कसूरी मेथी 4 चिमचा असां हिन में ऐड कंदासीं क्रीम जा। दैट्स इट। चलो जी, ट्राई ज़रूरु करे ॾिसिजो। तव्हांखे मां चयो स्टार्टिंग में, जहाँ तव्हांखे जेकॾहिं दालियूं पसंदि न बि आहिनि तव्हांखे इहा दाल इलाही मज़ेदार लॻंदी। बसि तव्हां हिनखे रेसिपी खे ट्राई ज़रूरु कजो। इन चांवरनि सां गॾु सर्व कजो। चांवरनि खे तव्हां कोयले जी धूनी बि ॾेई सघो था। ज़बरदस्त बारबेक्यू जो हिकिड़ो जेको फ्लेवर आहे उहो अची वेंदो आहे ऐं बॉइल्ड राइस में इलाही मज़ेदार लॻंदो आहे। राइस रेडी आहिनि पर राइस खे असां अञा खोलियो न आहे ऐं उनखे असां दम ॾिनोसीं 10 खां 12 मिंट। ऐं जॾहिं असांजी दाल रेडी थी वेंदी त उन खां पोइ हुनजो ढकणु जेको आहे सो ओपन करे ऐं उनखे डिश आउट कंदासीं। दाल बिल्कुलु रेडी आहे। मसालो असांजो ऑलमोस्ट तयारु थियण वारो आहे। धवरे सां गॾु थोरी खटाण हुजे उन सां गॾु तव्हां हिनखे सर्व कयो, तव्हांखे मज़ो अची वेंदो। चलो जी। अच्छा, टमाटनि जो हाणे जेको पंहिंजो पाणी आहे उहो ड्राई थी वियो आहे त मां हाणे हिन में शामिलु थी कयां दाल। कोई बि सुठो प्लेटर खणो जंहिंमें तव्हांजी दाल, तव्हांजा चांवर सुठा लॻनि। लूणु ऐं मिर्च तव्हां हिन में ऐड कंदव पंहिंजे हिसाब सां, पर मां लूणु, मिर्च ऐं हेड इहे 3 मसाला आहिनि जेके हिन में शामिलु कया आहिनि। हाणे बाहि खे थोरो कयूं था स्लो ऐं इहा जेका दाल आहे चलो जी, दाल ऐं मसाले खे असां करे छॾियोसीं मिक्स ऐं हिन स्टेज ते इन में ऐड था कयूं 4 टेबल स्पून क्रीम। चलो बस इलाही अची वई। 3 टेबल स्पून मां ऐड कया आहिनि पर इलाही हीप हुया त काफ़ी आहे। ऐं थोरी इन में शामिलु कंदासीं कसूरी मेथी। इन्हनि जो कॉम्बिनेशन इलाही मज़ेदार आहे ऐं कसूरी मेथी बि तक़रीबन ½ टी स्पून। बसि ॾाढो स्ट्रॉन्ग फ्लेवर हूंदो आहे। जेकॾहिं तव्हांखे कसूरी मेथी पसंदि न हुजे त हिनखे ओमिट करे सघो था। नंढिड़ो ब्रेक आहे, ब्रेक खां पोइ हिते मोटी था अचूं ऐं पंहिंजूं रेसिपीज़ जेके आहिनि उनखे सर्व कंदासीं। मिलूं था नंढड़ी ब्रेक खां पोइ। वेलकम बैक। वापसि अची विया आहियूं हिकिड़ी नंढड़ी ब्रेक खां पोइ हिते। ऐं दाल जेका असांजी बिल्कुलु रेडी थी वई आहे हिन में ऐड कंदासीं थोरो बटर ऐं इनखे कंदासीं हिकिड़ो सुठो ॾींदासीं मिक्स। ऐं वक़्तु अची वियो आहे त दाल खे सर्व कयो वञे। पर
सर्व करण खां अॻु में मां हिकु दफ़ो रीकैप ॾींदी हलां पंहिंजे उन्हनि घर भातियुनि खे जीअं असांखे हींअर जॉइन कयो आहे। असां भगरियल राइस तयारु कयासीं ऐं मखनी दाल। ऐं मखनी दाल जे लाइ तव्हांखे छा करिणो आहे त दाल खे वॉश करे पुसाए छॾियो। उन खां बाद में दाल खे बॉइल कंदासीं जेसीं ताईं उहो तमामु सुठे तरीक़े सां ॻरी न थी वञे। लूणु ऐड कंदासीं, ॻाढ़ा मिर्च हेड उन में शामिलु कंदासीं ऐं जॾहिं उहो तमामु सुठे तरीक़े सां ॻरी वेंदी त उन खां बाद में साइड में उनजो मसालो तयारु थींदो, जंहिंमें ऐड कंदासीं ऑयल, थोरो जीरो उन में शामिलु कंदासीं, थोरा कड़ी पत्ता ऐड कंदासीं ऐं उन खां बाद में टमाटा, 2 अदद टमाटा हुया बारीक चॉप कयो, उहे शामिलु कयो। हिकिड़ी मां वटि सुर्ख बसर, मां सुर्ख बसर इस्तेमालु कया आहिनि। तव्हां दरमियाने साइज़ जी बसर वठो, उनखे अवल सुर्ख कयो, उन खां बाद में रेसिपी खे फॉलो कयो ऐं उनखे कुटियल चॉप कयल असां ऐड कयासीं सावा मिर्च। ॻाढ़नि मिर्चनि जो फ्लेवर हुयो, सावनि मिर्चनि जो फ्लेवर ॾिनोसीं। थोरा जेके सावा धाणा आहिनि उन जूं ॾंडियूं कट करे उहे ऐड कयूंसीं। सुठे तरीक़े सां उनखे फ्राए करे उहो मसालो ऐड कयो अथसीं दाल में। ऐं इहो ई दाल जो भगार बि आहे लास्ट में कसूरी मेथी। कसूरी मेथीअ सां गॾु असां उन में शामिलु कईसीं क्रीम। तमामु ज़बरदस्त क्रीमी असांजी जेका दाल आहे उहा तयारु थी वई आहे। त हे दाल असां हिते डिश आउट था कयूं। अच्छा, साइड्स इन जी मां कयां थी क्लीन। तमामु ज़बरदस्त मखण जी हिकिड़ी जेका ख़ुशबू आहे उहा अचे थी। देसी मखण तव्हां हिन में शामिलु करणु चाहियो था त देसी मखण तव्हां हिन में ऐड कयो। अच्छा, अगेन थोरो हिन में ऐड कंदासीं बटर। अच्छा, बटर खां बाद में थोड़ी इन में शामिलु था कयूं क्रीम। कुकिंग में त असां ऐड कई अथसीं, पर थोड़ी ख़बर पए भई त असां पंहिंजी मखनी दाल तयारु कई अथसीं। चलो, थोड़ी हिन में अची वई क्रीम गार्निशिंग जे लाइ। थोड़ा हिन में ऐड था कयूं सावा मिर्च, थोड़ा शामिलु कंदासीं सावा धाणा। बस दैट्स इट। अच्छा, हे दाल असांजी तयारु थी वई। हाणे असां डिश आउट था कयूं राइस। तमामु ज़बरदस्त गर्मा गरम ऐं भगरियल राइस आहिनि। इन दाल सां गॾु तमामु मज़ेदार लॻंदा। ऐं इहे चांवर सिंपल रायते सां गॾु तव्हां तयारु कयो। कॾहिं दिलि न चवंदी आहे घणो कुझु ठाहिण जे, गर्मी आहे इलाही, त तव्हां इहे चांवर तयारु कयो, ज़बरदस्त इन सां गॾु रायतो तयारु कयो, त पोइ बि तव्हांजो मील जेको आहे उहो तमामु ज़बरदस्त थी वेंदो। चलो, अची विया असांजा राइस। उमेद आहे त अॼु जी रेसिपी बि तव्हांखे ज़बरदस्त लॻी हूंदी। ट्राई ज़रूरु कजो। चलो, चांवर असांजा डिश आउट थी विया ऐं चांवरनि ते बि थोड़ा सावा धाणा ऐं हिकिड़ी जेका सिंगल सर्विंग आहे उहा बि कयूं था, उहा बि इलाही सुठी लॻंदी आहे। हाफ असां ऐड कंदासीं दाल ऐं हाफ जेके हिन से चांवर। दाल चांवर बि अहिड़ा हुजनि त माण्हू चवनि त भई ज़बरदस्त। चलो जी, ऐं तव्हां ठाहिण में एॾी महिनत कई आहे त उनजी जेका थोड़ी प्रेज़ेंटेशन आहे उहा बि तव्हां सुठी कयो। साइड में हिन जे पोर कंदासीं दाल। क्रीमी ज़बरदस्त मखनी दाल जेका आहे सा असांजी तयारु आहे। ऐं न सिर्फ़ु इन में असां तमामु शयूं ऐड कयूं आहिनि, बल्कि इन जी जेका अपीयरेंस आहे उहा बि इलाही क्रीमी आहे, इलाही ज़बरदस्त आहे। थोरो इन ते बि ऐड कंदासीं धाणा। बस। अच्छा, इनखे लोबिया सां गॾु बि माण्हू तयारु कंदा आहिनि, उन में बि इलाही क्रीमीनेस ईंदी आहे, पर हिकिड़ो इहो तमामु ईज़ी जेको वर्जन आहे उहो मां तव्हां सां गॾु शेयर कयो आहे। चलिए, असां सिंगल सर्विंग ऐड कईसीं। थोड़ा इन ते बि धाणा, थोड़ा सावा मिर्च,
थोड़ी क्रीम ऐड कयो बस। ऐं तव्हां पंहिंजे पसंदि सां गॾु असांखे आगाह करे सघो था। सोशल मीडिया ते बि जेके रेसिपीज़ तव्हांजी दिलि चए थी त असां तव्हांजे लाइ तयारु कयूं, तव्हां ज़रूरु असांखे ॿुधायो। कोशिशि कंदासीं त हुनखे पंहिंजे शो में ज़रूरु ऐड कयूं। अॼु जे लाइ बसि एतिरो ई। उमेद आहे तव्हांखे रेसिपी सुठी लॻी हूंदी। इहा प्लेट बि मां हितां हटाए थी छॾियां। मखनी दाल ऐं भॻिरियल राइस त अॼु जेकॾहिं तव्हां तयारु कयो त मां सम्झां थी शायदि ई कोई अहिड़ो इंग्रेडिएंट हुजे जेको तव्हांजे घर में मौजूदु न हुजे। उहो ई लूणु ऐड कयो अथसीं, उहे ई मिर्च आहिनि ऐं थोरी वेजिटेबल्स आहे जंहिंमें टमाटा, सावा धाणा, दैट्स इट। कड़ी पत्ता मां हिन में शामिलु कयो ऐं उमेद आहे त तव्हां पंहिंजे घर में काथां ई न कंहिं कुंड में कड़ी पत्तो ज़रूरु लॻायो बि हूंदो। अॼु जे लाइ एतिरो ई। इंशाअल्लाह ताला ज़िंदगी ऐं सिहत साथ ॾिनो त ॿीहर तव्हां सां मुलाक़ात थींदी हिकिड़ी आवाज़ जे किचन जी नई एपिसोड में ज़बरदस्त क़िस्म जी रेसिपीज़ सां गॾु। पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा ऐं मूंखे ऐं मुंहिंजी पूरी टीम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।